मां तव्हांखे 2026 जो मैसेज ॾिनो, शायदि उहो पियो बि आहे यूट्यूब में बि त फेसबुक ते बि, त क़बाइल जहिड़ा शिदत सां थींदा। मूंखे अफ़सोस आहे जेके माशिन ऐं बिरोइन जो झगड़ो बाक़ाइदे तेज़ी तपश में उथण जी दिलि ऐं दिमाग़ में सोच रखी वेठो आहे। शायदि मां ख़ासि राशिद महमूद सूमरे खे पैगाम ॾींदुमि त अल्लाह जे ख़ातिर कंहिं मोतबरनि खे जेके सिंध जा माशा अल्लाह बहितरीन शख़्सियतनि, बहितरीन तबियत जा मालिकनि, मां ख़ासि उन्हनि खे पैगाम ॾींदुमि भली ख़ुदा जे वास्ते 2026 में क़बाइल जहिड़ो अगरि जंहिंजो बि थियो शिदत सां थींदो। मां तव्हांखे मैसेज 2026 जो ॾिनो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी फ़ौज जी ख़बर ॾिनी आहे तव्हांखे। मां मैसेज को डिलीट कोन करे वियो आहियां, फेसबुक ते पिया आहिनि, यूट्यूब ते पिया आहिनि। मुंहिंजा 21 मिंटनि जो मैसेज हुयो जेको शिदत सां बारिशूं बि ॾसियूं, उहे बि तव्हांजे आॾो हलनि थियूं। ऐं जेको क़बाइल जहिड़ो वरी बारिशुनि जे मथां क़बाइल जहिड़नि जी शिकस्ती थींदी वञे। बहरहाल अल्लाह जे वास्ते मां ख़ासि मोतबरनि खे पैगाम थो ॾियां, थोरो जल्दी कयो, उथो, सुलह जे लाइ क़दम वधायो ताकी नस्ल तबाह न थियनि। मां वरी बि तव्हांखे पैगाम थो ॾियां, मदीने वारे सरकार जी इज़त जी मेड़ थो ॾियां, हिन वक़्तु ख़ामोश न वियो।